بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। والصافات صفا कसम आहे फरिश्तनि जो जेके सिफ़ूं ॿधल आहिनि। فالزاجرات زجرا فالتاليات ذكرا पोइ कसम आहे उन्हनि फरिश्तनि जो जेके ककरनि खे हकिड़नि था। पोइ कसम आहे उन्हनि मलाइकनि जो जेके क़ुरान करीम पढ़नि था। إن إلهكم لواحد बेशक तव्हांजो महबूद यकीनन हिकु आहे। رب السماوات والأرض وما بينهما ورب المشارق उहो ई आसमाननि ऐं ज़मीनुनि जो रब आहे ऐं उन्हनि शयुनि जो रब आहे जेके उन्हनि ॿिन्ही जे विच में आहिनि ऐं उहो ई मशरिकनि यानी ओभरनि जो रब आहे। إنا زينا السماء الدنيا بزينة الكواكب बेशक असां आसमान दुनिया जे खे तारनि सां सिंगारियो आहे وحفظا من كل شيطان مارد ऐं असां उनखे हर तड़ियल शैतान खां महफ़ूज़ बनायो आहे। لا يستمعون إلى الملأ الأعلى ويقذفون من كل جانب دحورا ولهم عذاب واصب इहे शैतान मलाइकनि जूं ॻाल्हियूं ॿुधी नथा सघनि ऐं उन्हनि खे हर तरफ़ खां मारे कढियो वञे थो ऐं उन्हनि लाइ हमेशह वारो अज़ाब आहे। إلا من خطف الخطفة فأتبعه شهاب ثاقب मगर जंहिं जल्दीअ में कुझु ॻाल्हि झटे वरिती पोइ उन जे पोयां चमकंदड़ शोलो लॻे थो। فاستفتهم أهم أشد خلقا أم من خلقنا إنا خلقناهم من طين لازب पोइ तव्हां इन्हनि काफ़रनि खां पुछो त छा इहे ख़िलक़त में वधीक मज़बूत आहिनि या उहे शयूं जेके असां ख़ल्क़ियूं आहिनि। बेशक असां उन्हनि खे चबड़ंदड़ मिटीअ मां पैदा कयो। بل عجبت ويسخرون बलक तव्हांखे अजब थिए थो ऐं उहे मज़ाक कनि था وإذا ذكروا لا يذكرون ऐं जॾहिं उन्हनि खे नसीहत कई वञे थी नसीहत क़बूल नथा कनि وإذا رأوا آية يستسخرون ऐं उहे जॾहिं को मौजो ॾिसनि था त मज़ाक कनि था। وقالوا إن هذا إلا سحر مبين ऐं इहे काफ़र चवनि था त न आहे हीअ मौजो मगर साफ़ जादू। أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون छा असीं जॾहिं मरी मिटी ऐं हॾा थींदासीं छा बेशक असीं ॿिए दफ़े यकीनन उथारिया वेंदासीं। أوآباؤنا الأولون ऐं असांजा पहिरियां पीर ॾाॾा बि उथारिया वेंदा। قل نعم وأنتم داخرون रसूल अरबी तव्हां फरमायो हा ऐं तव्हां ज़लील बि थींदा। فإنما هي زجرة واحدة فإذا هم ينظرون पोइ इहो हिकु ज़बरदस्त आवाज़ आहे पोइ उन वक़्तु इहे ॾिसंदा وقالوا يا ويلنا هذا يوم الدين ऐं चवंदा हाय अफ़सोस ही क़यामत जो ॾींहुं आहे। هذا يوم الفصل الذي كنتم به تكذبون ही उहो फ़ैसिले वारो ॾींहुं आहे जंहिंखे तव्हां कूड़ो सम्झो थे। احشروا الذين ظلموا وأزواجهم وما كانوا يعبدون من دون الله فاهدوهم إلى صراط الجحيم अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो त तव्हां ज़ालिमनि ऐं संदन ताबेदारनि ऐं संदन बुतनि खे जिन जी इहे अलाह खां सवाइ इबादत कंदा हुआ उन्हनि सभिनी खे तव्हां हकले जहन्नम जे रस्ते ते पहुचायो وقفوهم إنهم مسؤولون ऐं तव्हां उन्हनि खे बीहारियो बेशक उन्हनि खां पुछो वेंदो। ما لكم لا تناصرون بل هم اليوم مستسلمون तव्हांखे छा थियो जो तव्हां हिक ॿिए जी मदद नथा करियो बल्कि इहे उन ॾींहुं आजिज़ हूंदा। وأقبل بعضهم على بعض يتساءلون ऐं उहे हिक ॿिए खे साम्हूं थी पाण में सवाल जवाब कंदा। قالوا إنكم كنتم تأتوننا عن اليمين ताबेदार
पंहिंजे अॻवाननि खे चवंदा त बेशक तव्हां असांखे गुमराही ते मजबूर कयो। قالوا بل لم تكونوا مؤمنين अॻवान सदन ताबेदारनि खे चवंदा बल्कि तव्हां पाण मोमिन न हुआ। وما كان لنا عليكم من سلطان بل كنتم قوما طاغين ऐं असांजी तव्हां ते का बि ज़बरदस्ती कान हुई बल्कि तव्हां पाण सरकश क़ौम हुआ। فحق علينا قول ربنا إنا لذائقون पोइ असां सभिनी ते असांजे रब जो कौल सचो थियो बेशक असां सभई अज़ाब चखींदड़ आहियूं। فأغويناكم إنا كنا غاوين पोइ बेशक असां तव्हांखे गुमराह कयो बेशक असां बि गुमराह हुआसीं। فإنهم يومئذ في العذاب مشتركون पोइ बेशक उहे उन ॾींहुं सभई अज़ाब में गॾु हूंदा। إنا كذلك نفعل بالمجرمين बेशक असां सभिनी मुजरिमनि सां ईअं ई कंदासीं। إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون बेशक इहे उहे आहिनि जो जंहिं वक़्तु उन्हनि खे चयो वञे थो त तव्हां ला इलाहा इल्लल्लाह चओ त उहे तकबुर कनि था। ويقولون أئنا لتاركو آلهتنا لشاعر مجنون ऐं चवनि था त छा असीं पंहिंजे महबूदनि खे हिकु मजनून शाइर जे चवण ते छॾे ॾियूं। بل جاء بالحق وصدق المرسلين बल्कि रसूल अरबी हक़ आंदो ऐं पाण करीमन सभिनी पैगंबरनि जी तस्दीक कई। إنكم لذائق العذاب الأليم बेशक तव्हां यकीनन दर्दनाक अज़ाब चखींदड़ आहियो। وما تجزون إلا ما كنتم تعملون ऐं तव्हांखे न जज़ा ॾिनी वेंदी मगर जेको तव्हां अमल कंदा हुआ। إلا عباد الله المخلصين मगर जेके मोमिन अल्लाह जा मुख़लिस माना आहिनि أولئك لهم رزق معلوم فواكه وهم مكرمون उन्हनि लाइ रिज़्क़ मालूम आहे मेवा हूंदा उन्हनि जी तहज़ीम ऐं तकरीम कई वेंदी। في جنات النعيم على سرر متقابلين उहे जन्नतुन नईम में तख़्तनि ते हिक ॿिए जे साम्हूं हूंदा। يطاف عليهم بكأس من معين उन्हनि जे साम्हूं सफ़ेद शराब जा भरियल प्याला पेश कया वेंदा। بيضاء لذة للشاربين जेके पीअंदड़ लाइ बेहद लज़ीज़ हूंदा। لا فيها غول ولا هم عنها ينزفون न उन में का ख़राबी हूंदी ऐं न उन जे करे अकुल में कमी ईंदी। وعندهم قاصرات الطرف عين ऐं बिश्तनि वटि हूरूं हूंदियूं जिन जूं निगाहूं हेठि हूंदियूं। كأنهن بيض مكنون उन्हनि जूं अखियूं वॾियूं हूंदियूं गोया उहे पोशीदा बेदा आहिनि। فأقبل بعضهم على بعض يتساءلون पोइ बिश्त में बिश्ती हिक ॿिए ॾांहुं मुतवजह थी पंहिंजो पाण में ॻाल्हियूं कंदा। قال قائل منهم إني كان لي قرين उन्हनि मां हिकु बिश्ती चवंदो दुनिया में मुंहिंजो हिकु घाटो दोस्त हो। يقول أئنك لمن المصدقين उहो चवंदो हो त छा तूं आख़िरत ते ईमान रखंदड़ मां आहीं। أإذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمدينون छा असीं जंहिं वक़्तु मरी मिटी हॾा थींदासीं छा असांखे उन वक़्तु सज़ा ऐं जज़ा मिलंदी। قال هل أنتم مطلعون उहो चवंदो छा तव्हां उनखे झाती पाए ॾिसंदा। فاطلع فرآه في سواء الجحيم पोइ झाती पाताई पोइ उनखे जहन्नम जे विच में ॾिठाई। قال تالله إن كدت لتردين उहो चवंदो बख़ुदा तूं त अनकरीब मूंखे हलाक करी हा। ولولا نعمة ربي لكنت من المحضرين ऐं जेकॾहिं मुंहिंजे रब जी नेमत न हुजे हा त आऊं बि अज़ाब कयलनि मां हुजां हा। أفما نحن بميتين إلا موتتنا الأولى وما نحن بمعذبين दर हक़ीक़त असीं पहिरें मौत खां सवाइ पिश्त में न मरंदासीं ऐं न ई असां
अज़ाब कयलनि मां थींदासीं। إن هذا لهو الفوز العظيم बेशक हीअ यानी बेशत जी दाइम ज़िंदगी अज़ीम कामयाबी आहे। لمثل هذا فليعمل العاملون इन ई दाइमी नेमतुनि लाइ पोइ अमल कंदड़ हले त अमल कनि। أذلك خير نزلا أم شجرة الزقوم छा इहा बहितर महिमानी आहे या थूअर जो सख़्तु कड़ो वण? إنا جعلناها فتنة للظالمين बेशक असां उनखे ज़ालिमनि लाइ आज़माइश बनायो आहे। إنها شجرة تخرج في أصل الجحيم बेशक उहो हिकु वण आहे जेको जहन्नम जे तरे मां निकिरे थो। طلعها كأنه رؤوس الشياطين उन जूं टारियूं शैताननि जे मथनि जहिड़ियूं आहिनि। فإنهم لآكلون منها فمالئون منها البطون पोइ बेशक उहे जहन्नमी उन मां खाईंदा, पोइ उन मां उहे पंहिंजा पेट भरींदा। ثم إن لهم عليها لشوبا من حميم उन खां पोइ बेशक उन्हनि लाइ उन जे मथां टहिकंदड़ पाणी हूंदो। ثم إن مرجعهم لإلى الجحيم उन खां पोइ बेशक उन जी वापसी यकीनन बाहि ॾांहुं हूंदी। إنهم ألفوا آباءهم ضالين बेशक उन्हनि पंहिंजे पीउ ॾाॾे खे गुमराह लधो, فهم على آثارهم يهرعون पोइ इहे बग़ैर सोचण सम्झण जे उन जे पोयां डोड़नि था। ولقد ضل قبلهم أكثر الأولين ऐं बेशक इन्हनि खां अॻु में अक्सर पहिरियां गुमराह थिया। ولقد أرسلنا فيهم منذرين ऐं बेशक असां उन्हनि में पैगंबर मोकिलिया। فانظر كيف كان عاقبة المنذرين पोइ तव्हां ॾिसो त जिन खे ॾेजारियो वियो उन जी पछाड़ी कहिड़ी थी। إلا عباد الله المخلصين मगर उहे अल्लाह जा बाना जेके मुख़लिस आहिनि। ولقد نادانا نوح فلنعم المجيبون ऐं बेशक असांखे नूह पैगंबर पुकारियो, पोइ असीं बहितरीन पुकार ॿुधंदड़ आहियूं। ونجيناه وأهله من الكرب العظيم ऐं असां उनखे ऐं संदसि पैरवी कंदड़नि खे वॾी तकलीफ़ खां निजात ॾिनी। وجعلنا ذريته هم الباقين ऐं असां संदन औलाद खे ई बाक़ी हिन दुनिया ते रखियो। وتركنا عليه في الآخرين ऐं असां पोयनि माण्हुनि में संदसि शोहरत रखी। سلام على نوح في العالمين असांजे तरफ़ां नूह पैगंबर ते सलाम आहे जहाननि में। إنا كذلك نجزي المحسنين बेशक असीं अहिड़ी तरह नेकोकारनि खे जज़ाए ठहिर थींदा आहियूं। إنه من عبادنا المؤمنين बेशक उहो असांजे ख़ासि मोमिन बंदनि मां हो। ثم أغرقنا الآخرين उन खां पोइ असां ॿियनि खे ग़रक़ कयो। وإن من شيعته لإبراهيم ऐं बेशक उन जे ताबेदारनि मां हज़रत इब्राहिम हो। إذ جاء ربه بقلب سليم जंहिं वक़्तु उहो पंहिंजे रब वटि ख़ुलूस दिलि सां हाज़िर थियो। إذ قال لأبيه وقومه ماذا تعبدون जंहिं वक़्तु उन पंहिंजे चाचे ऐं पंहिंजी क़ौम खे चयो, तव्हां छाजी इबादत करियो था? أئفكا آلهة دون الله تريدون छा तव्हां अलाह ताला खां सवाइ कूड़नि बुत जी पूॼा करियो था? فما ظنكم برب العالمين पोइ तव्हांजो रब्बुल आलमीन लाइ कहिड़ो गुमान आहे? فنظر نظرة في النجوم पोइ उन हिकु निगाह सां तारनि में ॾिठो। فقال إني سقيم पोइ चयो त बेशक आऊं बीमार थींदड़ आहियां। فتولوا عنه مدبرين पोइ क़ौम वारा उन खां मुंहुं मोड़े हलिया विया। فراغ إلى آلهتهم فقال ألا تأكلون पोइ माठ में पाण क़ौम जे बुतनि ॾांहुं मोटिया। पोइ पाण बुतनि खे मज़ाकनि चवण लॻो त छा तव्हां नथा खाओ? ما لكم لا تنطقون तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां ॻाल्हायो नथा? فراغ عليهم ضربا باليمين पोइ ॻुझी तरह इब्राहिम उन्हनि बुतनि खे साॼे हथ सां सख़्तु धक कयां। فأقبلوا إليه يزفون पोइ संदसि क़ौम वारा
उन ॾांहुं डोड़ी आया। قال أتعبدون ما تنحتون इब्राहिम चयो, छा तव्हां उन बुतनि जी पूॼा करियो था जेके तव्हां हथनि सां घड़ियो था। والله خلقكم وما تعملون ऐं अलाह ताला तव्हांखे पैदा कयो ऐं उनखे जेको तव्हां अमल करियो था। قالوا ابنوا له بنيانا فألقوه في الجحيم क़ौम वारनि चयो, उन लाइ हिकु इमारत तयारु करियो, पोइ उनखे उन जी बाहि में उछलायो। فأرادوا به كيدا فجعلناهم الأسفلين पोइ उन्हनि इब्राहिम लाइ हिकु रिथ रिथी, पोइ असां उन्हनि खे ज़लील कयो। وقال إني ذاهب إلى ربي سيهدين ऐं इब्राहिम चयो, बेशक आऊं पंहिंजे रब ॾांहुं हिजरत कंदड़ आहियां, उहो ई मूंखे जल्द हिदायत ॾींदो। رب هب لي من الصالحين हज़रत इब्राहिम अर्ज़ कयो, ए मुंहिंजा रब, तूं मूंखे साले औलाद अता कर। فبشرناه بغلام حليم पोइ असां उनखे हिकु बुर्ज़बार ऐं अकुलमंद पुट हज़रत इस्माइल जी बिशारत ॾिनी। فلما بلغ معه السعي قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين पोइ जॾहिं उहो उन सां गॾु कमु करण जहिड़ो थियो, यानी जवान थियो, हज़रत इब्राहिम चयो, हे मुंहिंजा पुट, बेशक आऊं ख़्वाब में ॾिसां थो त बेशक आऊं तोखे ज़बह करियां पियो, पोइ तूं ॾिस त तुंहिंजो रायो छा आहे। इस्माइल अर्ज़ कयो, हे मुंहिंजा पीउ, तव्हां ईअं करियो जीअं तव्हांखे अमर कयो वियो आहे। इनशा अल्लाह ताला अन क़रीब तव्हां मूंखे सब्र कंदड़ मां लहंदा। فلما أسلما وتله للجبين पोइ जॾहिं ॿई मुतफ़िक़ थिया ऐं इस्माइल खे पेशानी भेटायो, وناديناه أن يا إبراهيم असां निदा ॾिनी त ए इब्राहिम, قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين बेशक को ख़्वाब खे सचो करे ॾेखारियो, बेशक असीं नेकोकारनि खे अहिड़ी तरह जज़ाए ख़ैर ॾींदा आहियूं। إن هذا لهو البلاء المبين बेशक हीअ साफ़ आज़माइश हुई وفديناه بذبح عظيم ऐं असां हिकु वॾो सिंगनि वारो दुब्बो उन जे फिदे यानी एवज़ में ॾिनो وتركنا عليه في الآخرين ऐं असां पोयनि माण्हुनि में उनजो ज़िक्र ख़ैर बाक़ी रखियो। سلام على إبراهيم असांजे तरफ़ां इब्राहिम पैगंबर ते सलाम आहे। كذلك نجزي المحسنين असीं अहिड़ी तरह नेकोकारनि खे जज़ाए ख़ैर ॾींदा आहियूं। إنه من عبادنا المؤمنين बेशक उहो असांजे ख़ासि मोमिन बंदनि मां हो। وبشرناه بإسحاق نبيا من الصالحين ऐं असां उनखे ॿिए पुट हज़रत इसहाक़ जी बिशारत ॾिनी जेको साले नबियनि मां हो। وباركنا عليه وعلى إسحاق ومن ذريتهما محسن وظالم لنفسه مبين ऐं असां बरकत मोकिली उन ते ऐं इसहाक़ ते ऐं उन्हनि ॿिन्ही जे औलाद मां के मोहसिन यानी नेकोकार आहिनि ऐं के पंहिंजे नफ़्सनि ते साफ़ ज़ुल्म कंदड़ आहिनि। ولقد مننا على موسى وهارون ऐं बेशक असां हज़रत मूसा ऐं हारून ते थोरो कयो यानी नबूवत ऐं नेमतूं अता कयूं ونجيناهما وقومهما من الكرب العظيم ऐं असां उन्हनि ॿिन्ही खे ऐं संदन क़ौम खे वॾी मुसीबत खां निजात ॾिनी ونصرناهم فكانوا هم الغالبين ऐं असां उन्हनि जी मदद फरमाई, पोइ इहे ई ग़ालिब थिया وآتيناهما الكتاب المستبين ऐं असां उन्हनि ॿिन्ही खे रोशन किताब यानी तौरात अता कयो وهديناهما الصراط المستقيم ऐं असां उन्हनि ॿिन्हीअ खे सिरात मुस्तक़ीम ते हलायो وتركنا عليهما في الآخرين ऐं संदन तारीफ़ पोयनि माण्हुनि में बाक़ी रखी। سلام على موسى وهارون असांजी तरफ़ां मूसा ऐं हारून पैगंबर ते सलाम आहे। إنا كذلك نجزي المحسنين बेशक असां नेकोकारनि खे अहिड़ी तरह जज़ा ख़ैर ॾींदा आहियूं। إنهما من عبادنا المؤمنين
बेशक इहे ॿई असांजे ख़ासि मोमिन बंदनि मां हुआ وإن إلياس لمن المرسلين ऐं बेशक हज़रत इलियास रसूलनि मां हो إذ قال لقومه ألا تتقون जंहिं वक़्तु उन पंहिंजी क़ौम खे चयो छा तव्हां ख़ुदा जो ख़ौफ़ नथा करियो أتدعون بعلا وتذرون أحسن الخالقين छा तव्हां गाबे जी इबादत करियो था ऐं तव्हां अहसनुल ख़ालिकीन खे छॾियो था الله ربكم ورب آبائكم الأولين अल्लाह ताला तव्हांजो रब ऐं तव्हांजे पहिरियनि पीउ ॾाॾनि जो रब आहे فكذبوه فإنهم لمحضرون पोइ उन्हनि उनखे कूड़ो सम्झो पोइ बेशक इहे ज़रूर अज़ाब लाइ हाज़िर कया वेंदा إلا عباد الله المخلصين सवाइ उन्हनि माण्हुनि जे जेके अलाह जा मुख़लिस बंदा आहिनि وتركنا عليه في الآخرين ऐं असां पोयनि माण्हुनि में हुनजी तारीफ़ बाक़ी रखी سلام على إلياسين असांजे तरफ़ां सलाम आहे इलियास पैगंबर ते إنا كذلك نجزي المحسنين बेशक असीं अहिड़ी तरह नेकोकारनि खे जज़ाए ख़ैर ॾींदा आहियूं إنه من عبادنا المؤمنين बेशक उहो असांजे ख़ासि मोमिन बंदनि मां हो وإن لوطا لمن المرسلين ऐं बेशक हज़रत लूत रसूलनि मां हो إذ نجيناه وأهله أجمعين अज़ाब वक़्तु असां उनखे ऐं संदसि सभु घर वारनि खे निजात ॾिनी إلا عجوزا في الغابرين मगर हिकु पोड़ी जेका पोइते रहलनि मां हुई ثم دمرنا الآخرين उन खां पोइ असां ॿियनि खे हलाक कयो وإنكم لتمرون عليهم مصبحين وبالليل أفلا تعقلون ऐं बेशक तव्हां उन्हनि जे अज़ाब कयल ॻोठनि तां ॾींहं राति जो मटियो था छा पोइ तव्हांखे अकुल नाहे وإن يونس لمن المرسلين إذ أبق إلى الفلك المشحون ऐं बेशक हज़रत यूनुस रसूलनि मां हो रसूल अरबी तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु पाण भरियल ॿेड़ीअ ॾांहुं निकितो فساهم فكان من المدحضين فالتقمه الحوت وهو مليم पोइ पाण क़ुर अंदाज़ी कुणूं विझण में उन्हनि सां शामिल थियो पोइ पाण नाकाम थियो ऐं खेनि पाणी में उछलियो वियो पोइ खेनि वॾी मच्छी ॻीही छॾियो पोइ पाण ते पिशेमान थियो فلولا أنه كان من المسبحين للبث في بطنه إلى يوم يبعثون पोइ जेकॾहिं तहक़ीक़ उहो अलाह जी तस्बीह कंदड़नि मां न हुजे हा त उहो यकीनन मच्छीअ जे पेट में क़यामत ताईं हुजे हा فنبذناه بالعراء وهو سقيم पोइ असां उनखे मैदान में रखायो ऐं पाण जिस्मानी तौर अलील हुआ وأنبتنا عليه شجرة من يقطين असां उन ते कद्दूअ जो वण छांव लाइ फुटायो وأرسلناه إلى 100,000 أو يزيدون فآمنوا فمتعناهم إلى حين ऐं असां उनखे 100,000 या ज्यादा माण्हुनि ॾांहुं रसूल करे मोकिलियो पोइ उन्हनि ईमान आंदो पोइ असां उन्हनि खे संदनि ज़िंदगी ताईं नफ़ो पहुचायो فاستفتهم ألربك البنات ولهم البنون पोइ रसूल अरबी तव्हां उन्हनि खां पुछियो त तव्हांजे रब लाइ न्याणियूं आहिनि ऐं उन्हनि लाइ पुट आहिनि أم خلقنا الملائكة إناثا وهم شاهدون छा असां मलाइकनि खे मुअनस करे पैदा कयो ऐं इहे पाण उन ते गवाह आहिनि ألا إنهم من إفكهم ليقولون ولد الله وإنهم لكاذبون ख़बरदार बेशक इहे पंहिंजे बोतान सां ज़रूर चवंदा त अलाह ताला खे औलाद आहे ऐं बेशक उहे चवंदड़ यकीनन कूड़ा आहिनि أصطفى البنات على البنين ما لكم كيف تحكمون أفلا تذكرون छा इन्हनि उन न्याणियुनि खे पुटनि खां बहितर कयो आहे तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां कहिड़ो फ़ैसिलो करियो था छा पोइ तव्हां नथा सम्झो أم لكم سلطان مبين فأتوا بكتابكم إن كنتم صادقين छा तव्हां वटि का वाज़ह हुजत आहे त पोइ तव्हां पंहिंजो किताब आणियो
जेकर तव्हां सचा आहियो وجعلوا بينه وبين الجنة نسبا ولقد علمت الجنة إنهم لمحضرون ऐं उन्हनि मुशरिकनि अलाह ताला ऐं जिन्हनि जे विच में नसब यानी माइटी क़ाइम कई ऐं बेशक जिन ॼाणनि था त तहक़ीक़ इहे यकीनन हिसाब लाइ हाज़िर कया वेंदा سبحان الله عما يصفون إلا عباد الله المخلصين अलाह ताला उन्हनि जे लॻायल वसफ़ुनि खां पाक आहे मगर अलाह ताला जा मुख़लिस बंदा उहे उन खां परे आहिनि فإنكم وما تعبدون ما أنتم عليه بفاتنين إلا من هو صال الجحيم पोइ बेशक तव्हां मुशरिक ऐं तव्हांजा महबूद के इंसान खे ख़ुदा ताला जे ख़िलाफ़ गुमराह करे नथा सघो मगर उन इंसान खे जेको बाहि में पहुंदड़ आहे وما منا إلا له مقام معلوم ऐं मलाइक चवनि था असां मां हर हिक जो इबादत लाइ मक़ाम मालूम आहे وإنا لنحن الصافون وإنا لنحن المسبحون ऐं बेशक असीं इबाद वक़्तु सिफ़ूं बदल आहियूं ऐं बेशक असीं अलाह जी तस्बीह कंदड़ आहियूं وإن كانوا ليقولون لو أن عندنا ذكرا من الأولين لكنا عباد الله المخلصين ऐं बेशक मके वारा रिसालत जे दौर खां अॻ में चवंदा हुआ काश जेकर असां वटि पहिरियनि माण्हुनि जी का नसीहत पहुतल हुजे हा त असीं यकीनन अलाह जा मुख़लिस बंदा हुजूं हा فكفروا به فسوف يعلمون पोइ उन्हनि उनखे न मञियो पोइ जल्द खेनि मालूम थींदो ولقد سبقت كلمتنا لعبادنا المرسلين ऐं बेशक असांजी ॻाल्हि पंहिंजे रसूलनि लाइ सची साबित थी إنهم لهم المنصورون त बेशक इन्हनि जी मदद कई वेंदी وإن جندنا لهم الغالبون ऐं बेशक असांजो ई लश्कर ग़ालिब थींदो فتول عنهم حتى حين وأبصرهم فسوف يبصرون पोइ तव्हां उन्हनि खां कंहिं वक़्त ताईं वाफ़ो करियो ऐं तव्हां उन्हनि खे ॾेखारियो पोइ जल्द उहे ॾिसंदा أفبعذابنا يستعجلون छा पोइ उहे असांजे अज़ाब लाइ तकड़ कनि था فإذا نزل بساحتهم فساء صباح المنذرين पोइ जंहिं वक़्तु अज़ाब सदन अङण ते ईंदो पोइ उहो सुबुह तेजारियलनि लाइ तमामु ख़राब हूंदो وتول عنهم حتى حين وأبصر فسوف يبصرون ऐं तव्हां उन्हनि खां कंहिं वक़्त ताईं पासो करियो ऐं तव्हां इंतज़ार करियो पोइ जल्द इहे ॾिसंदा سبحان ربك رب العزة عما يصفون तव्हांजे रब जी वाक़ई आहे जेको रब्बुल इज़्ज़त आहे उहो उन्हनि जी वसुनि खां पाक आहे وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين ऐं रसूलनि ते सलाम आहे ऐं सभई तारीफ़ूं अलाह लाइ आहिनि जेको रब आहे जहाननि जो